बस में तवजो ॾियो छो जे अॻु में शुरूआत में ॿारनि खे तव्हां ॾिसो नथा कंहिंसां था मिलनि कंहिंसां था उथनि कंहिंसां था वेहनि कहिड़ी सोबत में था हलनि शुरू में जॾहिं तव्हां नथा ॾिसो आख़िर में पोइ तव्हांखे बि तकलीफ़ थी थिए ऐं तव्हांजे ॿारनि खे बि तकलीफ़ तंहिंजे करे इहो तव्हांजो फर्ज़ु आहे जो तव्हां पंहिंजी नंढनि ते नज़र रखो जो कहिड़ी सोबत में कहिड़ी तरबियत में था हलनि हमेशा कोशिशि करे पंहिंजे पाड़े वारनि सां तमामु इज़त मोहबत इख़लाक़ सां पेश अचो मिट माइट परेशान पाड़े वारो वेझो थो रहे तकलीफ़ में अॻु में हमेशा पाड़े शरीफ़ तंहिंजे करे इहो शइ तव्हां पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखो ॿियो पंहिंजी जमायत खे दरगाह जी जमायत खे मां चवंदो थो वञा महिरबानी कयो नंढे ॿारनि जी संगाबंदी न कयो इहो जाइज़ न आहे तव्हां ख़ानदान में अगरि रिश्तो न आहे तव्हां ॿाहिरि पंहिंजे ॿारनि जो रिश्तो कयो पुराणी रिवायतूं ख़ानदान खां ॿाहिरि न आहे ॾियणो इहो जाइज़ ॻाल्हि न आहे ॿाहिरि तव्हां रिश्तो ॾींदव ॿाहिरां रिश्तो वठंदव मिटी माइटी वास्तेदारी तालुकात में इज़ाफ़ो थींदो हिकु ई शइ जो साइंस तव्हांखे ॿुधाए थी अगरि घणो माइटुनि में ॾाढी ईंदी रहंदी अॻिते हली जो औलाद पैदा थिए उन में ख़ुदा ख़ैर करे काई न काई नुक्स पैदा थो थिए तंहिंजे करे माइटुनि खां अलावा बि ॿाहिरि तव्हां रिश्तो ॾियो रिश्तो वठो ख़ुदा तव्हांजी रहनुमाई कंदो छोकिरे जो पंहिंजो ख़ासि ख़्यालु रखो छोकिरियुनि खे पंहिंजी न्याणियुनि खे चङी तरबियत ॾियो छो जो अॻिते हली जॾहिं पंहिंजे घर ॾिसी उनखे एतिरी समझ हुजे पंहिंजे घर खे संभाले सघे पंहिंजी औलाद खे संभाले जॾहिं तव्हां वांदा वेठा आहियो जॾहिं फुर्सत आहे ख़ुदा ताला तव्हांखे इन दुनिया में आख़िरत में हर नमाज़ खां पोइ दरगाह जे लाइ जमायत जे लाइ इन मुल्क जे लाइ इन मुल्क जी फ़ौज जे लाइ हमेशा दुआ घुरंदा कयो अॼु जो असां सभु हिते आराम सां घुमूं था इहो सभु फ़ौज जी कुर्बानियूं आहिनि दहशतगर्दी जो मुक़ाबिलो फ़ौज कयो आहे कंहिं बि सियासी माण्हू दहशतगर्दी जो मुक़ाबिलो न आहे कयो असांजा ॿार फ़ौजी शहीद बि थिया उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ज़ख़्मी बि थिया आहिनि उन्हनि जे लाइ बि दुआ घुरो ख़ुदा उन्हनि खे हिमत अता फरमाए इन क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि मुल्क जी हिफ़ाज़त करे सघनि जमायत जे वॾो माण्हू आहे जमायत में या नंढो मां अॻु में बि चई चुको आहियां हर कंहिंजो दरगाह ते ओतिरो ई हक़
जेतिरो नंढे जो आहे अपनी जो दरगाह ते बराबरि जो आहे। इहो तव्हां न सम्झो जो कंहिंजो वधीक आहे या कंहिंजो घटि आहे। ख़ुदा ताला परवरदिगार तव्हांजो नसीब ऐं मुंहिंजो नसीब कंडे छॾियो आहे। जमायत दुखी आहे, जमायत ख़ुशि आहे, जमायत जो फ़ाइदो आहे उहो दरगाह जो फ़ाइदो आहे। जमायत खे फ़ाइदो न आहे, सुखी न आहे, ख़ुशि न आहे, तकलीफ़ में आहे त सम्झो दरगाह बि तव्हांजी भाई वारा तव्हां खां घटि आहे। तंहिंजे करे तव्हां जमायती जेतिरा हिक ॿिए जो साथ ॾींदा कयो, हिक ॿिए जी मदद कंदा कयो, छो जे तव्हां जमायती हिक ॿिए जा माइट बि आहियो, मिट बि आहियो, दोस्त बि आहियो। तव्हांजो फर्ज़ आहे नंढो या वॾो कोई बि इख़्तिलाफ़ी तरीक़े सां तव्हां उनजी मदद कयो। मां ॿीहर चवां थो पंहिंजी नियाणियुनि जो वध में वधि ख़्यालु कयो ऐं नंढे ॿारनि जी संगामती न कयो, इहो जाइज़ न आहे। जो वॾा करे विया अञा ॿार पैदा ई न थियो आहे, संगामती थी वई, इहो बिल्कुलु ग़लति आहे। जेसि ताईं छोकिरी बालिग़ नथी थिए, जेसि ताईं छोकिरी हा नथी करे, निकाह ई जाइज़ न आहे। जॾहिं निकाह जाइज़ न आहे त शादी कीअं थी? छोकिरी खे पंहिंजी राज़ी रज़ामंदी सां हा करणी थी पए, रज़ामंदी सां ख़ुशी सां हा करे त पोइ निकाह जाइज़ आहे। तंहिंजे करे इहो पुराणा उसूल ख़तमु कयो। अञा शादी थी न आहे, इहो फ़ैसिलो थींदो बाबा हेठि थींदो, इहो असांजो थींदो, कीअं थींदो? अञा छोकिरी जी रुख़सती न थी आहे, अञा निकाह ई न थियो आहे। तव्हां छड़ो शादी जी ॻाल्हि कई आहे ऐं उन में इहो शर्त आहे जो प्रेम जो थींदो, असांजो थींदो, कहिड़े हिसाब सां थींदो? इहो जाइज़ न आहे। तंहिंजे करे तव्हां इहो ॾिसो जो अॻिते थिए छा पियो। जमायत खे मुंहिंजो पैगाम ॾियो, जेतिरो थी सघे वधि में वधि मालधारनि माल वधाइनि, इन में बरकत बि आहे, ख़ुदा तव्हांखे बरकत ॾींदो ऐं हिन में फ़ाइदो बि आहे। छो जे अॻिते मुस्तक़बिल इहो माल जो तव्हां माल धारियो, माल वधायो, ख़ुदा तव्हांखे बरकत अता फरमाईंदो। ख़ुदा ताला तव्हांखे हर आफ़त हर आज़माइश तकलीफ़ खां पंहिंजे हिफ़्ज़ो अमान तव्हांजे रोज़ी में पंजन साल जे सदक़े में, मलूद साल जे सदक़े में बरकत अता फरमाए। आमीन। इंशाअल्लाह ताला खुदा तव्हांजी हर कदम ते हिफ़ाज़त करे। आमीन। बिस्मिल्लाहिर्रहमान आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन।
अल्लाह आमीन। हेलो ठीक है ले ले